बीरबल शहनशाह हिंद जलालुद्दीन अकबर जो दरबारी हो, जेको असल बदीन जो हो। हू मशहूर वज़ीर रतन ऐं सिपह सालार थी गुज़रियो आहे। हू अकुल में पंहिंजो मट पाण हो। अकबर जो मथस वॾो भरवसो हो। संदसि 9 रतननि मां हू हिकु हो। संदसि लुटकनि चुटकनि ऐं लतीफ़नि खां बादशाह ॾाढो ख़ुशि थींदो हो। हू अकबर सां ईअं हो जीअं सिकंदर सां अरस्तू, पर बख़्त में अरस्तूअ खां बि घणो वॾो हो। हू अकबर जो दादलो ऐं संदसि दरबार जी सूंह ऐं दिल जी विरूंह हो। हू अकबर जो महरम राज़ हो ऐं बादशाह खेसि आराम जे वक़्त में बि हरम सिराए में घुराईंदो हो। हुयो त पंडित ऐं भट्ट, पर लियाकत में सभिनी खां उताहों ऐं आला हो। इन करे अकबरी दरबार जो दर यकता हो। बीरबल आम दरबार खां वठी महल सिराए ताईं हर वक़्त साणस गॾु रहंदो हो। बज़म ख्वाह शिकार हिन खां सवाइ बादशाह हिकु बि क़दम अॻिते न चुरंदो हो। हू पंहिंजी हिकमत, दानाई, गुफ़्तगू ऐं ज़रीफ़ाना मिज़ाजीअ सां बादशाह खे हर वक़्तु खिलमुख रखंदो हो। इन करे राजा, महाराजा, अमीर उमरा खेसि लखें रुपयनि जूं सूखड़ियूं ॾींदा हुआ ऐं बादशाह बि खेसि हीरा जवाहर इनाम तौरु ॾींदो हो। बीरबल जो असल नालो महेश दास हो। ज़ात जो ब्राह्मण हो। बरिया संदसि तख़ल्लुस हो। हू ॻाईंदो बि हो। इन करे खेसि कबराए यानी कबत चवण वारो सॾींदा हुआ। हू असल सिंध जो हो ऐं ज़िले बदीन जे शहर फतेह बाग जो रहंदड़ हो। संदसि पीउ ग़रीब हो, पर संदसि घराणो साहिबे इल्म हो, मगर गुरबत जी ज़िंदगी गुज़ारींदो हो। बीरबल जॾहिं कुझु वॾो थियो तॾहिं शहर जे हिक अमीर जूं बकरियूं चारण लॻो। जॾहिं हुमायूं फतेह बाग में आयो तॾहिं संदसि माण्हुनि जी मुलाक़ात बीरबल सां थी। उहे संदसि गुफ़्तगूअ खां मुतासिर थिया ऐं हुमायूं वटि खेसि वठी आया, जंहिं संदसि अक़लमंदी ऐं दानिशमंदीअ जूं ॻाल्हियूं ॿुधी खेसि पाण वटि रहायो। बादशाह जॾहिं ईरान वियो तॾहिं बि हू साणसि गॾु हुआ ऐं जॾहिं बादशाह दिल्लीअ मोटी आयो ऐं खेसि ॿीहर तख़्त मिलियो तॾहिं बि ही सिंधी घराणो साणसि गॾु हो। अकबर आज़म जॾहिं तख़्त ते वेठो तॾहिं बीरबल खे हुन पाण वटि रहायो ऐं संदसि अकुलमंदीअ खे ॾिसी पंहिंजे 9 रतननि में शामिल कयो। हू अकबर खां 14 साल वॾो हो। बीरबल जे मुतवक्किलाना तब, बसीरत अफ़रोज़ गुफ़्तगू ऐं बज़ला संजीअ खे ॾिसी घणो करे अकबर बादशाह खेसि राजाउनि ॾांहुं सफ़ीर करे मोकिलींदो हो। दरबारे अकबरीअ जो मुनसिफ़ लिखे थो त बीरबल निहायत ज़ेरक ऐं दाना हो। कुझु क़ौमी क़राबत करे, कुझु मनसबे सिफ़ारत जे करे, कुझु पंहिंजे लुटकनि चुटकनि ऐं लतीफ़नि जे करे हू दरबारियुनि सां रली मिली वेंदो हो ऐं उहो कमु सरअंजाम ॾींदो हो जेको सवें लश्करनि खां बि न थी सघंदो हो। 984 हिजरीअ में राजा डूंगरपुर ॾांहुं मोकिलियो वियो त जीअं संदसि न्याणी बादशाह लाइ वठे। हुन वञण सां अहिड़ो त मंतर पढ़ियो जो हू पल में राज़ी थी वियो ऐं खिलंदे कुॾंदे ॼञ वठी आयो। हू हिकु बहादुर जर्नेल, सूर्य सिपाही ऐं शमशीर ज़नीअ में पंहिंजो मट पाण हो। इन करे केतिरियुनि ई जंगियुनि में शरीक थियो। खेसि 2000 जो मनसब मिलियल हो ऐं खेसि साहिबुल सैफुल क़िला जो ख़िताब मिलियल हो। बीरबल न सिर्फ़ अकबर बादशाह, अमीर उमरा, सफ़ीरनि ऐं वज़ीरनि जो नूरे नज़र हो, पर अवाम में बि बेहद मक़बूल हो। जनाब करीम बख्श ख़ालिद लिखे थो त हू पंहिंजी लतीफ़ा गोई ऐं सुखन संजीअ जे करे न सिर्फ़ अकबर बादशाह वटि पर अवाम में बि पसंदि कयो वेंदो हो। हुन जो अक्सर करे मुल्ला दो प्याज़े सां मज़ाक़ थींदो रहंदो हो ऐं उहे ॻाल्हियूं अवाम में मक़बूल हुयूं। शमसुल उलमा मौलाना मोहम्मद हुसैन आज़ाद लिखे थो त बीरबल बादशाह ऐं अवाम लाइ हिकु अजूबो हो। ॾुख ऐं सुख में बादे सबा हो। संदसि कमु ई हो अवाम जूं दिलियूं जीतण, खेनि शादाब, आबाद ऐं ख़ुशो खुर्रम रखण। जॾहिं बि बादशाह जो तेवर बिगड़ंदे ॾिसंदो हो त अहिड़ी कारगुज़ारी कंदो हो जो बादशाह जी कावड़ ऐं गुस्सो दूर थी वेंदो हो। बीरबल पंहिंजे अवाम में बि इन करे ई मक़बूल हो जो केतिरनि ई मौक़नि ते मिसकीननि, बेपोच, नादार ऐं ग़रीबनि खे बादशाह ऐं उन जे अमीरनि जे ज़ुल्म ऐं बेइंसाफ़ीअ खां निजात ॾियाराई। चवनि था त हिकु लंघा बादशाह खे कंहिं ॿुधायो त हिन शहर में हिकु अहिड़ो बदबख़्त माण्हू रहे थो जंहिंजो मुंहुं जेकॾहिं नेराने को ॾिसे त उन खे सारो ॾींहुं मानी नसीब नथी थिए। बादशाह चयो त ईअं कीअं हूंदो? जवाब ॾिनाऊंसि त चङो, आज़मूदो करियो। हमराह खे सुबुह जो सवेरे बादशाह जे आॾो आंदो वियो ऐं ख़ुदा जी कुदरत उन ॾींहुं एॾा त फ़ैसिला थिया ऐं ॿाहिरियां वफ़द आया जो बादशाह खे वांद काई कोन थी त मानी खाई सघे। जॾहिं राति जो खेसि मानी पेश कई वई त हुन चयो त सुबुह वारो हमराह त बराबरि मनहूस आहे। अहिड़े माण्हूअ खे मुंहिंजी बादशाहीअ में रहणु न ॾिजे ऐं हुकुम कयईं त हुन खे फांसीअ ते चाढ़ियो वञे। हू अची परेशान थियो त कीअं मुफ़्त में मरां थो। जॾहिं इहा ख़बर बीरबल खे पई तॾहिं हुन सोचियो त हिन ग़रीब जी जान त खिल भोग में वञे थी। सो अची बादशाह खे पासो ॾिनई। चवण लॻुसि त साईं, हू त बराबरि बदबख़्त आहे जो अव्हां संदसि मुंहुं ॾिठो त अव्हां खे सिर्फ़ ॾींहं जी मानी
नसीब न थी, पर हिन पहिरीं सुबुह जो अवां साहिबन जी ज़ियारत कई त हिन जो मुर्गो सिर थो वञे ऐं फाही थो चढ़े। ज़रा सोचो त तारीख़ छा चवंदी ऐं ईंदड़ मौरिख़ छा लिखंदा त वधीक बदबख्त, मनहूस ऐं बदनसीब केरु आहे। बादशाह खे इहा ॻाल्हि अहिड़े नमूने ऐं अंदाज़ में बयानु कयईं जो बादशाह खिली ॾिनो ऐं चवण लॻो त हिन ग़रीब खां वधीक मनहूस मां आहियां जो हिन मूंखे ॾिठो त फाहीअ चढ़ियो। बादशाह खेसि जीअदान ॾिनो ऐं उनखे वॾो इनाम इकराम ॾेई घर रवानो कयो। अहिड़ीअ तरह बीरबल केतिरनि ई मिसकीननि खे बादशाह सलामत खां लवाज़मात वठी ॾिना। अवाम में हिन जा लतीफ़ा ऐं प्रोलियूं बि मशहूर आहिनि। दोस्तो, उमेद करियूं था त हिन सिंधी किरदार बीरबल जी हीअ कहाणी तव्हांखे ज़रूर वणी हूंदी। इन ॼाण खे अॻिते ज़रूर वधाइजो त जीअं असांजे सिंधी माण्हुनि खे पंहिंजे हीरोज़ जी ख़बर पवे। बीरबल जूं जेकॾहिं वधीक आखाणियूं बि अवां ॿुधणु चाहियो पिया त कमेंट सेक्शन में ज़रूर ॿुधाइजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान कादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो इजाज़त। अल्लाह वाही।